कोई भी सुठो कम करण खां पहिरियों घटि मां घटि 5 दफ़ा जय झूलेलाल जरूर चवनि। छोकी राहुल खे बचाइणो आहे। राइट। त हिन जे अलावा ॿियो कोई मैसेज? महत्वपूर्ण यह है कि सभी सिंधी बोले। जहाँ इंग्लिश वहाँ इंग्लिश, जहाँ हिंदी बोलना जरूरी है वहाँ हिंदी, जहाँ सिंधी मिले वहाँ सिंधी ॻाल्हायो। वहाँ सिंधी बोले। केरु आहिनि ॿार? हे छा करे रहिया आहिनि? सॼो देश ॾिसी रहियो आहे। माण्हू छा चवंदा असांजे बाबति? जेको कमु असांखे करणु खपे हे ॿार करे रहिया आहिनि। रूपाणी साहब हिननि खे घुरायो, हिननि सां ॻाल्हि कंदासीं। बिल्कुलु ठीकु आहे मुखी साहब, जल्द से जल्द घुराइणु खपे। सुभाणे घुरायो छा? लॻाया फोन। हेलो तोखे इहा त ॼाण हूंदी कि असां सिर्फ़ पैसनि लाइ कमु कंदा आहियूं। इंतजाम थियो कि न थियो? हाँ हाँ एग्जाम थी वियो पर मुंहिंजो पुटु कीअं आहे? असांजे बॉस खे हाणे बर्दाश्त न थी थिए। सम्झई? जल्दी कर। हाँ हाँ पर मुंहिंजो पुटु राहुल त ठीकु आहे, पर तो अगरि होशियारी कई त पोइ वरी मां को होशियारी था तो क्या? प्लीज हेलो 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 सर, ये समझ में नहीं आ रहा। पहला कॉल भोपाल से और दूसरा इंदौर से, और जो अब कॉल आया वो धार से। ऐसे कैसे हो सकता है सर? मुझे ऐसा लगता है किडनैपर्स जानबूझकर के हमें गुमराह करने